हिते अपडेट कंदासीं। एसएसपी खैरपुर पारां रानीपुर जी पीराणी हवेली में बिना क़त्ल थियल फातिमा फड़ो जे क़त्ल वारे हंध जो दौरो कयो वियो आहे। एसएसपी समीउल्लाह सुमरो जांच टीम सां गॾु वाक़िए वारे हंध जो मुआइनो कयो। एएसपी नोमान ज़फ़र पारां एसएसपी खैरपुर के वाक़िए बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। एसएसपी खैरपुर खान माण्हू पहुची फातिमा जे वारसनि सां मुलाक़ात भी कई आहे। फातिमा फड़ो जे वारसनि पारां पुलिस जी जांच ते एतमाद जो इज़हार कयो वियो। अवांखे नाज़रीन आगाह कयूं पिया। एसएसपी खैरपुर पारां रानीपुर जी पीराणी हवेली में मुबैना क़त्ल थियल फातिमा फड़ो जे क़त्ल वारे हंध जो दौरो कयो वियो आहे। एसएसपी समीउल्लाह सुमरो जांच टीम सां गॾु वाक़िए वारे हंध जो मुआइनो कयो। एएसपी नोमान ज़फ़र पारां एसएसपी खैरपुर के वाक़िए बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। एसएसपी खैरपुर खान माण्हू पहुची फातिमा जे वारसनि सां मुलाक़ात भी कई आहे। फातिमा फड़ो जे वारसनि पारां पुलिस जी जांच ते एतमाद जो इज़हार कयो वियो आहे। अवांखे आगाही ॾींदा हलूं। एसएसपी खैरपुर पारां रानीपुर जी पीराणी हवेली में मुबैना क़त्ल थियल फातिमा फड़ो जे क़त्ल वारे हंध जो दौरो कयो वियो आहे। एसएसपी समीउल्लाह सुमरो जांच टीम सां गॾु वाक़िए वारे हंध जो मुआइनो कयो। एएसपी नोमान ज़फ़र पारां एसएसपी खैरपुर के वाक़िए बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। एसएसपी खैरपुर खान माण्हू पहुची फातिमा जे वारसनि सां मुलाक़ात भी कई। फातिमा फड़ो जे वारसनि पारां पुलिस जी जांच ते एतमाद जो इज़हार कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे सिंध न्यूज़ रिपोर्टर अली जाफ़री सां। जी अली, अपडेट कजो। जी फरा, बिल्कुल एसएसपी खैरपुर जेको आहे मीर रोहल खान खोसो जी बदलीअ खां पोइ जेको आहे नए आयल एसएसपी खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरो जांच टीम सां गॾिजी जेको आहे पहिरियों दौरो फातिमा फड़ जे मुबैना क़त्ल वारे हंध जो दौरो कयो आहे। एसएसपी खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरो पारां जेको आहे मासूम निंगरी फातिमा फड़ जे वारसनि सां संदसि ॻोठ जेको आहे खानवाण पहुची मुलाक़ात कई आहे। ऐं एसएसपी खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरो फातिमा फड़ो केस ते एएसपी जेको गंबट आहे मोहम्मद नोमान ज़फ़र खां जेको आहे केस बाबति तफ़सीली जेको आहे ब्रीफिंग जेको आहे वरिती आहे। ऐं फातिमा फड़ो जे वारसनि खे जवाबदार जी गिरफ़्तारीअ लाइ यकीन दयानी कराई आहे। मासूम निंगरी फातिमा फड़ो जे वालदेन जेको आहे पुलिस जी जांच टीम ते जेको आहे मुकमल तौर ते जेको आहे इज़हार कयो आहे। ऐं एसएसपी खैरपुर डॉक्टर समीउल्लाह सुमरो जेको आहे वधीक चयो त फातिमा असांजी न्याणी आहे ऐं संदसि क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे सज़ा ॾियण लाइ का बि जेको आहे कसर न छॾी वेंदी। जेके वधीक जेके जवाबदार आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी बि जेको आहे जल्दी अमल में जेको आहे आंदी वेंदी। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जवाबदार असद शाह ऐं इम्तियाज़ मीरासी खे जेको आहे पुलिस पारां अदालती हुकुम ते 7 ॾींहंनि लाइ जेको आहे रिमांड ते पुलिस जेको आहे तहवील में जेको आहे वरितो आहे। हिन वक़्तु ताईं वधीक जेको आहे जेको वाक़ियो हुयो हुनजी जांच जेको आहे पुलिस पारां कई पई वञे। जी फरा। ठीकु आहे अली जाफ़री, वॾी महिरबानी अवां जी समूरा तफ़सील ॾियण जे लाइ।